माना मेरी लिखी आहे न मुंहिंजी कहाणी पंहिंजी कहाणी पंहिंजी ज़बानी उन में तफ़सील सां ॻाल्हियूं कयूं अथसि। उन में इहो पाण लिखियो अथनि त नंढपण खां वठी काफ़ी उमिरि ताईं आउं ॾाढो मज़हबी माण्हू हुउसि ऐं निमाज़ूं रोज़ा तहजुद इहे सभु मां कंदो हुउसि। सियासत न हाणे घणो वास्तो कोन हो, पर जॾहिं खां कुझु बाशऊर थियो ऐं स्कूल में पढ़णु वियो ऐं स्कूल मां जेके उस्ताद हुअसि उन्हनि सां संदसि वाक़फ़ियत थी, उन खां पोइ हिन मुंहिंजे ज़हन में हिकिड़ी क़िस्म जी तब्दील बि आई त जीअं पंहिंजे ज़ात खां अलॻि थी ऐं आस पास जे माण्हुनि जे सिलसिले में बि सोच वीचार कंदो रहे त पोइ हुन हिकिड़े माण्हुनि जे सुधारे वाधारे जे लाइ तमामु घणी कोशिशि कई ऐं तंहिंखां पोइ वेंदे आख़िर ताईं मज़हबी माण्हू त रहियो हो, मज़हब खां कॾहिं बि हुन पाण खे अलॻि कोन कयो। बाक़ी तब्दील जेका आहे ख़्यालनि जी मज़हबियत जे बारे में बि सियासत जे बारे में बि ऐं ॿियनि दुनियाई मसइलनि जे बारे में सा जुदा जुदा वक़्तनि ते वधंदी बि वियसि, तरक़ी कंदो वियो, पर मज़हब ॾांहुं जेको पहिरियों ॾाढो हुउसि सो पोइ कोन हुउसि। असां सिंध जे लाइ हिकिड़ो तसवुरु क़ाइमु कयूं त हिकु गुलाब पतियुनि जी हिकिड़ी छोकिरी ठहियलु आहे जेका ॾाढी ख़ूबसूरत आहे, उमिरि 25 साल आहे, निहायत इख़लाक़ ऐं फज़ीलत वारी आहे। उहा राति जो 29 राति जो चोट अंधारीअ में वेही वाट ते बीठी आहे। उन जे तक़दस जे तहफ़ुज़ वास्ते ईअं सम्झो त GM सैद पंहिंजे दौर में हिकु चौमुखी जंग जी इब्तिदा कई। हीउ हिकु सुठो पार्लियामेंटेरियन हो, निहायत ऑनेस्ट माण्हू हो, बाअख़लाक़ माण्हू हो। हुनजी शख़्सियत जेका आहे सा हर शइ खे छिके वठंदी, पाण कोशिशि कई त उन तक़दस खे तबाह थियण खां बचायो वञे। जेका 1947 खां पोइ पाकिस्तान ठहण खां बाद ॼण ॾचे में अची वई। पोइ हिन हर महाज़ ते जेको आहे सो पंहिंजे हिसाब सां हड़ों वड़ों जेके कोशिशूं कयूं, माण्हू मेड़िया माण्हुनि खे सॼो ऐं पंहिंजे हिसाब सां हिकिड़ो मेड़ो मचाए वरितो ऐं पंहिंजो नज़रियो पेश कयो त सिंध आज़ादु रहणु खपे, सिंध कंहिंजो ख़राज कान भरींदी। इहो साईं GM सैद।
बुनियादी तौर ते सैयद घराणो शाह हैदर रहमतुल्लाह अलैह जंहिंजो काफ़ी तारीख़ में हिसो मिले थो, जंहिंमें अरगूननि जॾहिं सिंध ते का कई त जिन माण्हुनि रेज़िस्ट कयो हो, मखदूम बिलावल ऐं उनजी हिकिड़ी बिलावली तहरीक हुई, उनजो हिकिड़ो सिपाही हो। ऐं जॾहिं अरगूननि जा काफ़िला सन वटां दरिया मां गुज़रिया पए त उन वक़्त में उन्हनि जी मज़ाहमत कई। उनजो नतीजो इहो निकितो त पोइ वरी शाह बेग अरगून ख़ुसूसन चढ़ाई करे सिंध ते आयो ऐं पहिरीं अची असांजे ॻोठ ते बि हमिलो कयो ऐं सॼे इलाइक़े खे, सिर्फ़ु सन न पर सन जे सॼे बेल्ट खे फुरे मारे लुटमार वॾी कयूं करे पोइ ठटे ॾे चढ़ाई कयूं। त साईं उनजो 17 जेको आहे सो सम्झो त सजादा नशीन बि हो, वारिस बि पीर फैमिलीअ मां बि सम्झो त हो साईं जी। पर बाय बर्थ साईं नंढी उमिरि में ई साईंअ खे हिकिड़ो ॿियो भाउ बि हो जेको साल जी उमिरि में वफ़ात करे वियो। ऐं साईं जीएम सैयद पंहिंजे कुझु महीननि जी उमिरि में, 4 महीननि जी उमिरि में हुनजो वालिद खे शहीद कयो वियो। ख़ानदानी तकरार ऐं फैमिलीअ जा जेके जिया हुआ उन जे करे सॼे ख़ानदान में, छो त मर्द सिर्फ़ु उहो ई हो, उन जे करे पुफियुनि ऐं वालदा हुनखे तमामु संभाले पालियो। ऐं नंढी उमिरि में उन वक़्त में साईं जीएम सैयद जो वालिद जो 2 फैमिली फ्रेंड्स तमामु वॾा हुआ। हिकिड़ो रहिस फ़कीर बख्श ख़ान काछी जेको मांझनि जे पासां काछियुनि जो ॻोठु हो, उहो हुनजो चाचे जी हैसियत रखंदो हो। उन साईंअ खे जी हिफ़ाज़त कई जिस्मानी तौर ते, छो त दुश्मनी हिकिड़ी ख़ानदानी जी हुई। ऐं ॿियो मिर्ज़ा कलीच बेग जेको संदसि वालिद जो दोस्त हो, उन साईं जीएम सैयद जी ज़मीन पाण असिस्टेंट कमिश्नर हो या मुख़्तियारकार हो या किथे उन कोर्ट ऑफ वार्ड्स में ज़मीन ॾियारे छॾी। कोर्ट ऑफ वार्ड्स में ज़मीन जे करे बजाए जो हेॾां ज़ियान थी वञे, कब्ज़ो थी वञे या हीअ थी वञे, त कोर्ट ऑफ वार्ड्स में 1924 ताईं कोर्ट ऑफ वार्ड्स में उहा हली। ऐं पोइ जीअं त साईं खे हिकिड़ो ख़ुदादाद सलाहियतूं हुयूं, उन जे करे तमामु यंग एज में सियासत में अची विया। 1919 में अञा 16 साल साईं जी उमिरि हुई। 1904 साईं जीएम सैयद जी पैदाइश आहे। साईं जीएम सैयद इब्तिदाई तालीम सन शहर जे प्राइमरी स्कूल में हासिल कई। खेसि 1 जुलाई 1910 ईस्वीअ ते स्कूल में दाख़िल कयो वियो, जितां हुन 1915 ईस्वीअ में प्राइमरी तालीम मुकमल कई। साईं जीएम सैयद जे वालिद खे 1 नवंबर 1905 ईस्वी में क़त्ल कयो वियो हो, जंहिं सबबि हुन अंग्रेज़ी ऐं फारसी तालीम ख़ानगी तौरु हासिल कई ऐं खेसि समूरो वक़्तु घर जी हवेली अंदरि महफ़ूज़ इंतज़ाम हेठि रहणो पियो। साईं जीएम सैयद जे वालिद सैयद मोहम्मद शाह जो क़त्ल ख़ानदानी तकरार जो नतीजो हो। साईं वालिद साहब जो छा इसमें गिरफ़्तारी हो? साईं जे वालिद साहब जो सैयद मोहम्मद शाह, उहो क़त्ल छो थिया? उते सन जे भरिसां कुझु शाह साहब आहिनि जेके ख़ानदानी तौर ते ख़ानदानी मसइलनि जे करे ख़ासि तौर ते प्रॉपर्टी जा जीअं मसइला थींदा आहिनि, उन्हनि जे उन्हनि में दिलचस्पी हुई। अॼु बि अजीअरा आहिनि उन्हनि जो औलाद, उन जे करे उहा सॼी रकाबत थी ऐं साईं वालिद खे शहीद कयो। साईं जी जेका तालीम आहे, इब्तिदाई तालीम सन मां ई साईं हासिल कई। साईं प्राइमरी स्कूल सन मां 5 दर्जा पढ़िया, पोइ साईं खे ख़ुसूसी टीचर्स रखी ॾिना विया। उन वक़्त में मूं अर्ज़ु कयो त उन वक़्त में 2 साईं जा वॾा हूंदा रहिस, फ़कीर बख्श ख़ान काछी ऐं मिर्ज़ा कलीच बेग वग़ैरह। उन्हनि साईं खे स्पेशल उस्ताद रखी ॾिना, जीअं हामिद अली उस्ताद हूंदो हो हलाणी जी साइड जो, उहो साईं खे रखी ॾिनो। पोइ उन्हनि खे साईं खे अंग्रेज़ी बि पढ़ाई, सिंधी बि पढ़ाई वग़ैरह वग़ैरह। अहिड़े नमूने साईं 7 जमायतूं रेगुलर क्लासनि में पढ़ियो। बाक़ी जेको बि हो सो उहो साईं ज़िंदगी ऐं हिन ज़माने मां पढ़ियो। साईं जीएम सैयद सां वेझड़ाई रखंदड़ शख़्सियतुनि जो चवणु आहे त हू नंढपण खां ई ज़हीन हो ऐं हुन वेझे खां सिंधी समाज जो अभ्यास कयो, जंहिं सबबि मंझंदि सियासत जो शौक़ु जाॻियो। हुन सिंधी समाज में मौजूद मुद्दे ख़ारिज रस्मनि ख़िलाफ़
14 वरनि जी उमिरि में ई मक़ामी सतह ते हलचल शुरू कई ऐं सन शहर में अंजुमन मुस्लिमीन सन जो बुनियादु विधो। 1916 में 1919 में साईं जी एम सैद उन वक़्त में हिंदुस्तान मां हिकिड़ी तहरीक शुरू थी, ख़िलाफ़त मूवमेंट शुरू थी हुई, जंहिंमें ख़ुदि कांग्रेस जा लीडर ऐं मौलाना मोहम्मद अली ऐं शौकत अली हुन जी अॻुवाणी पे कई ऐं मोहम्मद अली जिना त कोन आयो हुन वक़्त में, पर महात्मा गांधी हुन वक़्त 1919 में लाड़काणे जी जेको पहिरीं ख़िलाफ़त कॉन्फ्रेंस हुई थी पई, साईं जी एम सैद उन कॉन्फ्रेंस में पहिरीं में शरीक थियो उन उमिरि में, ऐं ॿी जेका ख़िलाफ़त कॉन्फ्रेंस आहे सन में थी, ऐं उन में जेका ख़िलाफ़त कॉन्फ्रेंस ॿी सन में कराई वई, उन में जेके अंग्रेज़नि खां वरितल जेके बि माण्हू हुआ, मराहत हुयूं या लक़ब हुआ, जिन माण्हुनि उते फिटा कया ऐं हिकिड़ो अंग्रेज़ ब्रिटिश पीरियड खे हिकिड़ो चैलेंज कयो वियो। यादि रहे त तमामु यंग एज हुई साईं जी, 16 साल हुई साईं जी उमिरि। दुश्मनीअ ते ताईं पहुचे ऐं ख़ासि तरह सां शाह साहिब जो इहो हूंदो हो चवणु त जीअं हिंदुनि वटि पंचायत आहे, तीअं असां मुस्लमाननि वटि बि पंचायती तरीक़े सां पंहिंजा जेके ॾुख सूर आहिनि उन्हनि खे हिक ॿिए सां वञणु घुरिजे, ऐं जेका शको शिकायत आहे त उन जे बारे में बि पाण में वेही ऐं फ़ैसिला करणु घुरिजनि। हुई तुर्कीअ जो बादशाह हो, ख़लीफ़ो हो, उहो ख़िलाफ़त ऐं पोइ जेका पहिरीं जंग लॻी हुई फर्स्ट वर्ल्ड वॉर, उन में तुर्कीअ में अनवर पाशा ऐं कमाल पाशा अॻुवाण हुआ, मुस्तफ़ा कमाल पाशा, ऐं पंहिंजे बादशाह खे लाहे छॾियो हुओ ऐं हुननि अंग्रेज़नि बि ॼण त उन ख़िलाफ़त खे ख़तमु करण जी कोशिशि पिए थिए कई। पोइ इहा तहरीक हली त ख़िलाफ़त जो आहे सिरिश्तो सो क़ाइमु रहे। उन में न रुॻो हिंदुस्तान जा मुस्लमान शरीक हुआ, पर ईरान, मिस्र ऐं ॿिया जेके मुस्लमाननि जा मुल्क हुआ, त सभिनी जो ख़्यालु हो त ख़िलाफ़त क़ाइमु रहणु घुरिजे। पर तुर्कीअ जे माण्हुनि जो ख़्यालु हो मुस्तफ़ा कमाल पाशा जो त न तुर्की इसियल ख़िलाफ़त न हुजे। साईं उन में शामिल थिया? हा, उन तहरीक में असां शामिल, सॼी सिंध जा माण्हू केतिरा माण्हू शामिल थिया हुआ। शाह साहिब बि उन ख़िलाफ़
तर्जुमे जे सिलसिले में अॻिते क़दम खयां, पर बीरबलनि खे बि हुन मुनज़म करणु चाहियो। हुन हारियुनि खे मुनज़म करण जी कोशिशि कई। पहिरियां ई त सैदनि खे बि मुनज़म करण जी कोशिशि कई हुई। त तनज़ीम ऐं ज़ाब्तो सैद साहिब जे ज़हन में ॼण त इहो हो त जेसीं ताईं कंहिं मुआशिरे में तनज़ीम कान आहे या कंहिं मुआशिरे में ज़ाब्तगी कान्हे, तेसीं ताईं उहो मुआशिरो पंहिंजा हक़ न सुञाणी सघे थो ऐं न वठी सघे थो। 1928 ईस्वी में सिंध अंदर बम्बई परगणे खां आज़ादी जी तहरीक शुरू थी। उन दौरान 3 अहम कॉन्फ्रेंसूं मुनक़द थियूं, जिन में जीएम सैद शिरकत कई ऐं सिंध जे चोटी जे अॻुवाननि सां गॾिजी बरतानवी साम्राज अॻियां अंगनि अखरनि सां साबित कयो त सिंध जो बम्बई सां लाॻापो गैर क़ानूनी ऐं गैर अख़लाक़ी फ़ैसिलो हो। बम्बई खां सिंध जी अलहदगी वारे मामले ते जीएम सैद जे किरदार जे हवाले सां मुफ़क्किरनि वटि हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ राय बि मौजूदु आहे। जॾहिं 40 जो रेज़ोल्यूशन पास थियो त उन खे 1943 में जीएम सैद सिंध असेंबली में आंदो। उन सिंध असेंबली जे रेज़ोल्यूशन में जेका बि ॻाल्हि ॿोल थी उहा बि लिखियलु आहे, जंहिंमें इहो इहो माण्हू सभिनी चयो त 1940 रेज़ोल्यूशन तहत जंहिंजे रोशनी में असीं पाकिस्तान घुरूं था, उहो पाकिस्तान अहिड़ो हूंदो जंहिंमें सिंध जो पंहिंजो लश्कर हूंदो, पंहिंजी हवाई फ़ौज हूंदी, पंहिंजी बरी फ़ौज हूंदी, पंहिंजी नेवी असांखे पंहिंजी हूंदी, असीं आज़ादु हूंदासूं। सभिनी इहा ॻाल्हि कई उन असेंबली फ्लोर ते, जंहिंजो जेको रिकॉर्ड थियल आहे। त सिंध त आख़िर ताईं वेंदे कॉन्स्टिट्यूशन शुरू न थी ठहणु, ओसीं ताईं सिंध जे माण्हुनि ऐं सिंध जे सियासतदाननि जे ज़हन में इहा ॻाल्हि हुई त असांखे पाकिस्तान जी जेका हुकूमत आहे सरकार सां ठहंदी इन्हनि शर्तनि ते त सिंध आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तियार सूबो हो। साईं जीएम सैद जी ज़िंदगी जहद मुसलसल में गुज़री। हू 1928 ईस्वी सिंधी माण्हुनि जे भलाईअ, सिंधी माण्हुनि जे इस्लाह
ऐं वाधारे सुधारे ऐं तइलीमी ऐं अख़लाक़ियाती निक़्त निगाह खां सिंध जा माण्हू सुधरनि, वधनि, अॻिते अचनि, जाॻनि। ऐं उन्हनि सां गॾु हिंदुनि सां बि संदसि वास्तो ई रहियो हो इन ॻाल्हि जे ख़्याल खां। घणो पोइ जॾहिं हिन साईं जीएम साहिब जो वास्तो माण्हुनि सां एतिरो झझो हो न लाड़ो, त जना खे का ख़बर पई त हे ॾाढो असराइतो माण्हू आहे। पोइ हाजी अब्दुल्ला हारून, सेठ हाजी अब्दुल्ला हारून, उनजे मार्फत शाह साहिब खे पिया नियापो करे मोकिलियो हुअईं। पोइ पाण पोइ गॾिया हुआ ऐं उनखां पोइ मुस्लिम लीग जे सिलसिले में शाह साहिब जे दिलि में बि शमूलियत जो ख़्यालु पैदा थियो। सिंध जेका सूफ़ियनि ऐं दरवेशनि जी धरती हुई, उनमें मुस्लमान, हिंदू, सिख, ईसाई ऐं पारसी पाण में भाईचारे में रहंदा हुआ। उन वक़्तु जॾहिं हिंदू ऐं मुस्लमाननि जे विच में अणबड़त थींदी हुई त सरपंच ऐं मुस्लमाननि जो नेक मर्द या वॾेरो पाण में गॾिजी ॿिन्ही धुरियुनि में ठाह कराए छॾींदा हुआ। पर जीअं त अंग्रेज़ साम्राज्य लाइ इहो इतिहाद नंढे खंड जे सियासी, मुआशी ऐं समाजी तरक़ी लाइ मज़बूत किरदारु अदा करे रहियो हो, तंहिं करे उन्हनि उनजी शुरूआत हिंदू मुस्लिम झेड़नि सां कराई। उन दौर में मस्जिद मंज़िलगाह वारो वाक़ियो बि पेश आयो। उन वाक़िए सिंध जे सहप ऐं रवादारी वारे निज़ाम खे डावाडोल करे छॾियो हो। उन वक़्तु असां जीम सैद खे हिकिड़ो मुनासिब माण्हू त सम्झोसीं। जीम सैद जे लाइ सभु कुझु चई सघो था। मां चओ था त हीअ ग़लति कमु कयईं, हीअ ग़लति कमु कयईं, हीअ बि ग़लति कमु कयईं, पर असांखे इहो चवणु त जीम सैद सिंध जो गद्दार आहे, इहो ईअं सम्झणु खपे त असीं ॼण पंहिंजे मुंहं में थुकूं था हणूं। सिंध जो गद्दार न आहे। ग़लतियूं हुन खां थियूं न, ग़लतियूं हुन खां थियूं बराबरि। उन में पहिरीं जेका असां सम्झूं था त पाकिस्तान जे लाइ कोशिशि हुई, साही मुंबईअ खां सिंध जी इंतिज़ामी अलहदगी, जंहिंखे अल वहीद जे 1936 वारे आज़ाद नंबर में आज़ादु करे चयो आहे, याने सिंध जी मुंबईअ खां आज़ादी। इहा आज़ादी कोन, हीअ इंतिज़ामी अलहदगी हुई। उहो उन जे लाइ कयो वियो हो उनखे अलहदा मुंबई खां, त जीअं पाकिस्तान ठहण जो हिकिड़ो पहिरियों पथर रखी सघिजे, बुनियादी पथर। मस्जिद मंज़िलगाह जो मामिलो उन करे थियो जो उन खां पोइ बि या थोरो 1938 वारे इन खां पोइ ऐं मुस्लमाननि ऐं हिंदुनि में के विछाई कोन, के दुश्मनियूं ई कोन हुयूं। तंहिं करे उहे सम्झूं पिए त जेकॾहिं हीउ मिठ ऐं मोहबत वारो माहौल रहियो त पाकिस्तान जो बणिजणु मुमकिन ई कोन्हे। तंहिंजे करे जीएम सैद मस्जिद मंज़िलगाह वारो हिकिड़ो छो खणी छोड़ियो। साईं जीएम सैद नंढे खंड जी तारीख़ साज़ शख़्सियतनि में शुमार थिए थो। हू जंहिं मुस्लिम लीग में शामिल थियो ऐं उनजी सिंध जे तंज़ीम जो सदर बि मुक़ररु थियो, तंहिं तंज़ीम जे कोशिशनि सां हिंदुस्तान जो विरहाङो अमल में आयो। इहा करारदाद 3 मार्च 1943 ईस्वी ते सिंध असेंबली मां पास थी। इजलास में कुल 60 मेंबरनि मां 27 मेंबर हाज़िर हुआ, जिन मां सिंध जे 24 मेंबरनि पाकिस्तान जी ठहराव जी हिमायत कई हुई। 1940 खां वठी 1940 खां वठी पोइ आस्ते आस्ते मुस्लिम लीग हिते सिंध में एक्सपेंड करणु शुरू कयो। चूंडियल असेंबलीअ जे जेको 42 में अला बख्श जी हुकूमत खां पोइ चूंडियल हुकूमत जेका आहे सा बि सॼो कर वञी मुस्लिम लीग जी थी। ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह बि उनजो वञी मुस्लिम लीग जो थियो ऐं नतीजो इहो आहे त सिंध ख़ुदि 1943 में 3 मार्च 1943 ते साईं जीएम सैद इन ई सिंध असेंबलीअ मां, उन वक़्तु मुस्लिम लीग जो सदर बि हो, सिंध असेंबलीअ मां इहो बिल यानी करारदाद पास कराई त करारदाद लाहौर जेका 1940 में मुस्लिम मेजॉरिटीज़ जी सूबनि जी ऑटोनॉमी जी जेका डिमांड कई आहे, असीं उनखे सपोर्ट करियूं था, असीं उनखे सेकेंड करियूं था। यादि रहे त पूरे हिंदुस्तान सतह ते वाहिद सिंध असेंबली हुई जंहिं 1940 जे क़ौमुनि जी जेका कमिटमेंट जी जेका मुस्लिम लीग करारदाद हुई, उनखे वाहिद असेंबली हुई जंहिं सिंध पास कई हुई।
5000 साल यानी अॼु खां 2-3 क़बुल मसीह असांखे मुंहं जे दड़े में जमहूरियत नज़र अचे थी, जंहिंखे ग्रेगोरी एल पोसेल ऐं वाल्टर ए फेयर सर्विस जेके दुनिया जा 2 मशहूरु आर्कियोलॉजिस्ट आहिनि, उन्हनि खे उन जमहूरियत खे ॿिलाड़े जे नाले सां यादि कयो आहे। ऐं जमहूरियत हुई, बाक़ाइदे हिकिड़ी जमहूरियत, या दुनिया जे अंदरि इहा पहिरीं जमहूरियत हुई। ऐं पहिरीं जमहूरियत ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त पहिरीं जेका असां लिखत ॾिनी आहे सा बि सिंध जी, मैथमेटिक्स सिंध जी। साईं जॾहिं इहो मुतालो कयो त खेसि पक थी वई त सिंध जेका आहे सा घणे वक़्त ताईं ग़ुलाम रही कान थी सघे। तंहिंजे करे असांखे उन कई उमेदूं ॾिनियूं ऐं जाखोड़ करण जा तरीक़ा सेखारिया। पाकिस्तान जो ठहराव पास थियण खां पोइ कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना ऐं साईं जी एम सैयद विच में इख़्तिलाफ़ बि शुरू थिया। उन्हनि इख़्तिलाफ़नि जे नतीजे में जी एम सैयद खे मुस्लिम लीग छॾणी पई ऐं पोइ हुन वञी मुस्लिम जमात जे नाले सां हिकु अलॻि जमात क़ाइमु कई। तंहिंजा मुफ़क्किर जी एम सैयद जी कायद आज़म सां इख़्तिलाफ़नि जो हिन तरह छेद कनि था। कायद आज़म सां इख़्तिलाफ़ वाकई इन बुनियाद ते थिया, पर ख़ुसूसी तरह जेके ख़ासि ॻाल्हियूं हुयूं से हुयूं 1946 जूं जेके इलेक्शन थियूं न, 1946 जूं, हीअ जेके 1936 जूं इलेक्शन थियूं हुयूं, उनखां पोइ फौरी 40 में जंग लॻी। पोइ उन जंग जे करे पूरा 10 साल जेको इहो ऑटोनॉमी जो दौरु हुयो, उन में चूंडूं थी न सघियूं हुयूं। पोइ 1946 में ॿी चूंड बाक़ाइदे थी। उन में पहिरीं चूंड में एॾो शाह साहिब जो जिन्ना साहिब सां को इख़्तिलाफ़ कोन हो। चूंडजी आया हुआ, पंहिंजा माण्हू मुक़ररु थिया हुआ। ऐं पर जेका ॿी चूंड थी उन में जेके इहो हूंदो हो इलेक्शन जे मुकरण लाइ माण्हू जेके नॉमिनेट कया वञनि, इलेक्शन जो बोर्ड, इलेक्शन बोर्ड जेको हुयो, उहो हिकिड़ो हो प्रोविंशियल इलेक्शन बोर्ड। ॿियो हुननि जो वरी हो सेंट्रल इलेक्शन बोर्ड। त शाह साहिब पंहिंजे प्रोविंस जो प्रेसिडेंट हो, ऐं उन बोर्ड जे सिलसिले में हुननि माण्हुनि जी चूंड कई, माण्हुनि जी नॉमिनेशन कयऊं। त हिते सर ग़ुलाम हसन हिदायतुल्लाह ऐं ॿिया अयूब खुड़ो ऐं ॿिया जेके ज़मींदार हुआ, सरदार हुआ वॾा, ऐं पंहिंजनि माण्हुनि खे उते नॉमिनेट करणु घुरियो थिए, नामज़द करणु घुरियो थिए। ऐं ख़ुदि प्रोविंशियल इलेक्शन बोर्ड जे ई फ़ैसिलनि जे ख़िलाफ़ु हू डोड़ी वेंदा हुआ सेंट्रल इलेक्शन बोर्ड वटि जिन्ना साहिब जे मार्फत। त पोइ वरी सेंट्रल इलेक्शन बोर्ड जेको आहे सो दस्त अंदाज़ी करे प्रोविंस बोर्ड जा बोर्ड जेके आहिनि से उनखे रेटे ऐं ॿियनि जा नाला ॾींदा हुआ। ऐं ख़ासि तौर जेका पोइ इलेक्शन हुई जंहिंमें सैयद साहिब खे थी पिया हुआ इख़्तिलाफ़ जिन्ना साहिब खां, सो बि इन सूबाई ॻाल्हियुनि जे सिलसिले में त तमामु ॻाल्हि मथे वञी पहुती हुई। ऐं शाह साहिब खे हुननि कढी बि छॾियो हो, निकिरी बि आयो हुयो। ऐं पोइ हुनखे चऊं त कंहिं बि तरह सां जी एम सैयद चूंडजी न अचे। साईं जी एम सैयद क़ौमी मसइलनि ऐं सिंधियुनि जे मुस्तक़बिल जे जियापे लाइ पंहिंजो भरपूर क़ौमी ऐं तारीख़ी किरदारु निभायो।
सिंध मुहक़क़नि ऐं आलमनि जो ख़्यालु आहे त साईं GM सैयद जेतोणीकि पंहिंजे सियासी जदोजहद में के ग़लतियूं बि कयूं पर हुन सिंध सां कॾहिं बि गद्दारी न कई ऐं पंहिंजे उसूलनि ते हमेशह अटल रहियो जंहिं सबबु खेसि क़ैदो बंद जूं सऊबतूं बि बर्दाश्त करणियूं पियूं। उहो तॾहिं जॾहिं पाकिस्तान ठहण खां पोइ जेको वाइदो कयो वियो हो पाकिस्तान रेज़ोल्यूशन में सो त क़ौम जे बराबरी जो हो न, त सभु क़ौम पाकिस्तान में गॾिजंदड़ ऐं शामिलु थींदड़ जेके इकायूं आहिनि उहे इकायूं हुयूं ज़ाहिर ज़ूर, बलोचिस्तान, सिंध सरहद ऐं पंजाब ऐं मशरक़ी बंगाल। त इन्हनि सभिनी खे आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तियार रहणो हो, ऑटोनॉमस एंड सॉवरेन रहणो हुयो। त जॾहिं इहा ॻाल्हि अमल में न आई उन खां पोइ साईं चयो त तव्हां जो कयल वाइदे तां फिरी था वञो, ऐं उन वाइदे जी कोशिशि में हर क़ुर्बानी करण लाइ तयारु आहियां ऐं हर जदोजहद जेका आहे उन असुरो खे प्रोग्राम ते मुल्क खे आणण जे लाइ उन जे लाइ मां कोशिशि कंदो रहंदुसि। उन खां पोइ साईं GM सैयद जे लाइ मुश्किलातूं पैदा थियूं। उन लाइ उनखे जेल बि वञिणो पियो, नज़रबंद बि रहणो पियो। हा बिल्कुलु 32 साल 48 वरियर साईं सैयद रहियो पाकिस्तान में। 48 years 48 साल रहियो 91 ताईं, 47 खां वठी 91 ताईं 48 years। उन 48 years में 32 years हू जेल में रहियो। फ़क़ति इन ॻाल्हि ते त हू बज़िद हुयो हक़ ते त जंहिं वाइदे ते तव्हां पाकिस्तान में असांखे पाण में शामिलु कयो आहे उन वाइदे खां तव्हां फिरी विया आहियो, असांखे इहा ॻाल्हि क़बूल न। ऐं त अॻे ई गुज़ारिश करे आऊं त साईं ग़लतियूं त कयूं आहिनि, बार बार ग़लतियूं कयूं आहिनि, पर उनखे गद्दार त नथो छॾे सघिजे न। असुल ॻाल्हि इहा आहे, थी सघे थो त उन सिंध जे उन्हनि ॻाल्हियुनि में सिंध जे चङाईअ जो हिकिड़ो पस मंज़र ॾिठो हुजे पंहिंजे उन डिघीअ नज़र मुताबिक़, जंहिंखे असीं नूरे बसीरत खणी चऊं। भला बमरू साहब छा था सम्झो जॾहिं GM सैयद साहिबु जेल जूं सख़्तियूं काटियूं पिए तॾहिं हुनजो रवैयो छा हो, हुनजी सोच, हुनजो फ़िक्र छा हो त हिन जेल मां निजात हासिलु कजे या हुन जेल खे बि क़बूल कयो पिए? साईं ॻाल्हि इहा आहे त साईं GM सैयद जेसि ताईं मुंहिंजे ॼाण जो तालुक़ु आहे त हू न त चाहे पियो त मूं ते खुलीअ कोर्ट में केस छो थो हलाए वञे। हुनजो इहो बिल्कुलु यानी इरादो हो त हुनखे मथे ते खुलीअ कोर्ट में केस हलाए वञे त वाक़ई हू गद्दार आहे या छा केरु आहे, हुनजी शख़्सियत खे ईअं छो थो जेको आहे सो ढकियो वञे या छा कयो वञे। हू त चाहियो पई, हुन त चाहियो पई, हुन जेको ॾिनो पिए, जेको अदब पे ॾिनो या जेके कुझु कचहरियूं हलियूं पियूं या जेको वटि प्रोग्राम हो या जेके बयान आहे उन्हनि ते ई जेकर हुन ते केस हलाए त छो न पोइ हुनखे जेको आहे सो फांसी तख़्ते ते चाढ़ी छॾीनि सां, फांसीअ जे तख़्ते ते चाढ़ी छॾीनि सां त उन GM सैयद GM सैयद खां उहो शहीद GM सैयद वधीक ख़तरनाक हो हुननि जे लाइ, तंहिंजे करे हुनखे फांसी ॾियण खां लवा रहिया, सज़ा ॾियण खां लवा रहिया। हुन त कोशिशि पे कई, हर वक़्तु जेको आहे सो हाज़िरियूं जेके असीं मटाईंदा पिया 39 40 ईअं साल ख़ामोशीअ में गुज़री विया। त असां त ॾिठोसीं त साईं GM सैयद त कोशिशि ई आहे। असां संदसि कचहरियुनि मां ईअं महसूसु कयो त हू सिंधी सोशलिज़म जो हामी हो, सोशलिज़म हुजे पर उहो सिंध सां तालुक़ु रखंदड़ हुजे। इहा नुक़्ते नज़र मूं जेको आहे सो इन जे कचहरियुनि मां बि महसूसु कयो। डॉक्टर तनवीर अब्बासी जे कचहरियुनि में बि उन जे वाता इहे ॻाल्हियूं ॿुधियूं त उहो सोशलिज़म जेको आहे सो वाक़ई सिंधी हुजणु खपे, सिंध जो सोशलिज़म। साईं GM सैयद रुगो हिकु सचो क़ौम परस्त अॻवान ई न हो पर हू इल्म ऐं अदब जो बि वॾो पारखू हो। हुन शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े खे मुतारिफ़ करण लाइ बि वॾियूं कोशिशूं कयूं। हुन सैयद मीरा मोहम्मद शाह सां गॾिजी 1930 ईस्वी में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे मेले जे मौक़े ते अदबी ऐं सक़ाफ़ती कॉन्फ्रेंस जो दस्तूर क़ाइमु कयो।
हुन मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते अनेक किताब बि लिखिया, जिन मां 39 खां वधीक किताब छपजी मार्केट में अची चुका आहिनि। साईं, घणा किताब मार्केट में अची चुका आहिनि, छपजी चुका आहिनि, केतिरा रहियल आहिनि अञा? साईं जो 49 किताब साईं जा छपजी चुका आहिनि ऐं साईं जे हिन सालगिरह जे हर सालगिरह जे मौक़े ते असां सालगिरह खे 3 हिसनि में विरहाईंदा आहियूं। साईं जो इल्मी अदबी कमु ऐं ॿियो साईं जी जेको कमु हूंदो आहे सो हूंदो आहे साईं जो यानी राग रंग जो, सूफ़ी राग रंग जो जेको सकाफ़ती जेको मंज़रु आहे उन खे, ऐं टियों हूंदो आहे उनजे सियासी पस मंज़र खे। सियासी जेको केक कटींदा आहियूं ऐं सियासी जेको जलसो कंदा आहियूं उहो सन में कंदा आहियूं, उहो 17 तारीख़ ते थींदो आहे। 16 तारीख़ ते असीं सूफ़ी कलाम ऐं जेको माना सकाफ़ती जेको सिलसिलो हूंदो आहे उनखे कंदा आहियूं। ऐं 15 तारीख़ ते असीं अदबी कॉन्फ्रेंस, हमेशह ईअं थींदो आहे त हर साल हिकिड़ो तारीख़ जो हिकिड़ो मौज़ू ॾींदा आहियूं ऐं उन ते मक़ाला लिखाईंदा आहियूं। पर हिन साल तारीख़ी मौज़ू न ॾिनो आहे, इन करे हिन साल असां कयो आहे त साईं जी एम सेठ जो लिखियलु किताबु आहे पंहिंजी कहाणी पंहिंजी ज़बानी, ऑटोबायोग्राफी आहे 1904 खां 1947 ताईं जो। साईं डे टू डेट साईं, छो त डायरी तमामु 1920 खां वठी साईं डायरी लिखणु शुरू कई वेंदे आख़िर ताईं, त साईं तमामु उन में मां कलम बंदि करे साईं हिकिड़ो किताबु लिखियो जेको पंहिंजी कहाणी पंहिंजी ज़बानी, उहो असीं 2 वॉल्यूमनि में छपाए हींअर पधिरो करियूं। साईं जी एम सेठ सिंधी क़ौम खे आजपे ऐं आज़ादी जो फ़िक्र ॾिनो। संदसि फ़िक्र ऐं फ़लसफ़ो अॼु बि सिंध में पंहिंजी पूरी शिदत सां मौजूदु आहे। सिंध जे जिन मोतबर शख़्सियतनि साणसि रिहाणियूं कयूं, तिन शख़्सियतनि जो ख़्यालु आहे त साईं जी एम सेठ जो फ़लसफ़ो ऐं फ़िक्र पंहिंजे मंतकी अंजाम ताईं ज़िंदह रहंदो। इहो साईं जो नज़रियो न आहे, इहो जदीद दुनिया जो नज़रियो आहे जंहिंखे साईं क़बूलु कयो। बिल्कुलु, ऐं उन लाइ जदोजहद कई, जदोजहद कई वाकई हा, ऐं करणो बि आहे। जेको जदीद नज़रियो हुजे उन जदीद नज़रिए खे पंहिंजे लाइ, पंहिंजे क़ौम लाइ, इंसान ज़ात लाइ भलो सम्झिजे त उन नज़रिए लाइ महिनत ऐं कोशिशि ऐं कुर्बानी, ॾुख सूरी जेका बि थी सघे सा पाण खे करणी बि आहे, सहणो बि आहे। ऐं सम्झां त हू संदसि पंहिंजे नुक़्ते नज़र में कामयाबु हो। उनखे जेको आहे सो आज़ादीअ जे उन मंज़िल ताईं पहुचाइण जे लाइ उनखे वक़्तु न मिलियो, या मथसि पाबंदियूं रखी वयूं। ऐं जी एम सेठ जे वॾे जेको अरसो आहे ज़िंदगी जो सो जेलनि में गुज़रियो या पाबंदी में गुज़रियो। इहे हुआ साईं जी एम सेठ जे इन जा ॼण कोशिश जा हिकिड़ा पहलू। पंहिंजो जो मोहबत जे हवाले सां साईं जो किताबु आहे दयार दिल दास्तानी मोहबत, उन में साईं पंहिंजो सॼा मोहबत जा त मोहबत जूं स्टेजिस मां कीअं गुज़रियो आहियां, औरत जी मोहबत, वतन जी मोहबत, ऐं यानी उन खे यानी पंहिंजे मोहबत खे, मोहबत जे जज़्बनि खे क़ौमी जज़्बनि में कीअं कन्वर्ट कयो आहे, उन ते सॼो साईं हिकिड़ो किताबु लिखियो आहे, हिकिड़ो मुस्तनिद ऐं उहो निहायत दिलचस्प किताबु आहे साईं जी एम सेठ जो दयारे दिल ऐं दास्ताने मोहबत। उहो उन जे सिलसिले जो आहे किताबु।
मुंहिंजे ख़्याल में मुख़्तसर कोन्हे। साईं उन में लिखियो आहे त मूं नमाज़ूं कीअं पढ़ियूं, तहजुद कीअं पिया, चिला कीअं कटिया, पोइ आस्ते आस्ते नमाज़ूं कीअं पढ़ियूं, पोइ उन प्रोसेस मां गुज़री, पोइ मूं छा सिखियो, कहिड़ी ॻाल्हि मां छा नतीजो कढियुमि ऐं उन मां कीअं कयुमि। या साईं लिखियो आहे त आउं बुनियादी तौर ते नंढे हूंदे खां वठी हुसन परस्त हुउसि ऐं ख़ूबसूरत का शइ, ख़ूबसूरत औरत, ख़ूबसूरत सी मुंहिंजी दिलि जेको आहे सो ख़्वाहिश कंदी हुई त माना इन्हनि सां गॾु गुज़ारिजे। पर यानी बावजूदि उन्हनि सभिनी जे इन्हनि ॻाल्हियुनि जे कॾहिं बि जिस्मानी तालुक़ खां, छो त साईं जी 7 सालनि जी उमिरि में शादी थी वई, जिस्मानी तालुक़ जे हवाले सां साईं हमेशह परे रहियो। ऐं इहो ख़ुदि इन किताब में बि साईं ज़िक्र सभु इहो कयो आहे त बावजूदि उन्हनि सां कॾहिं बि को जिस्मानी लॻु लाॻापो अहिड़े क़िस्म जो कॾहिं बि कोन रहियो, पर रूहानी तौर ते ख़ूबसूरत शयुनि खे ऐं उन्हनि जो साईं जेको परस्तार रहियो। असांखे त पूरो यकीन आहे त सिंध जी जेका हिकु फिलासफ़ी आहे आज़ादी जी, उहा ईअं सम्झो ॼण GM जो रूप वठी वेठी आहे, या GM सिंध जे आज़ादीअ जो हिकिड़ो रूप हो। उहा आज़ादी जेका अरबन खां अॻु खेसि नसीब हुई। GM सैद जे नाले जे पुठियां कंहिं बि साम्राज्य जो लक़ब मौजूदु न आहे। शीशे जहिड़े साफ़ ऐं शफ़ाफ़ शख़्सियत रखंदड़ GM सैद सिंध जे क़ौमी ख़ुदमुख़्तियारी ऐं आज़ादी लाइ जदोजहद कंदे पंहिंजी ज़िंदगी जा बहितरीन साल जेल जूं तकलीफ़ूं सठियूं ऐं 25 अप्रैल 1995 ईस्वी ते सिंध खे जिस्मानी तौरु अलविदा चई धरती जी आगोश में वञी आरामी त थिया आहिनि, पर संदसि फ़िक्र ऐं फ़लसफ़े जी जोत अञा जले पई। ऐं जॾहिं धरती सां प्यार कंदड़ माण्हू हिन अज़ीम इंसान जी आख़िरी आरामगाह जो दीदार कंदा आहिनि, तॾहिं ही सिटूं सन जे ख़ामोश क़ब्रिस्तान जे वायुमंडल में परांडनि जीअं गूंजण लॻंदियूं आहिनि त हर जन्म वर्गो वठी हर जन्म वर्गो मिठा महरान में मिलबो, मिठा महरान में मिलबो। ख़त्म ऊंधाए थी वेंदी, ख़त्म ऊंधाए थी वेंदी, चिठी चांडान में मिलबो, मिठा महरान में मिलबो। वठी हर जन्म वर्गो वठी हर जन्म वर्गो मिठा महरान में मिलबो, मिठा महरान में मिलबो। पंहिंजी जा जंग जारी थींदी सानेट सो भारी, जा जंग जारी थींदी सानेट सो भारी, मरी वेंदा मिड़ई मारी, मरी वेंदा मिड़ई मारी। सची सुरहान में मिलबो, मिठा महरान में मिलबो। वठी हर जन्म वर्गो वठी हर जन्म वर्गो मिठा महरान में मिलबो, मिठा महरान